दोस्त जो एकड़ो मैसेज आयो जुड़ंदा पोता सी अमड़ जी जल साल साल घर में मरीज हुई असा उन का पुछो को अल्लाह जला बुधायो दोस्तन की महफिल में कलाक ना कलाक वेहण वाला मुसलमानों कदा 10 मिनट बि कढिया था तो मुखे पांजी अम्मा से कचहरी करनी है कदा 10 मिनट बि इन जे लाइ कढिया था तो मुखे पांजे बाबा साईं से कचहरी करनी है। मुख्तसर हमदे सलात के बाद अजो की हिर महफिल में असी टिन मासूम ॿारनि के हवाले से गुफ्तगू कंदासीं जिन्हनि नंढपिण जी ॼमार में खीर पीअण वारी उम्र में अमड़ जी हंज में गुफ्तगू कई आ गुफ्तगू भी एडी अजीम हुई बोल ऐं कौल एदा प्यारा हुआ तो रहंदी दुनिया तई रब्बुल आलमीन नसीहत बनाए छड़िया है। रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था लम यतकल्लम फिल महद इल्ला सलासा नडपण जी ॼमार में अमड़ जी हंज में माओ जी झोली में टिन मासूम ॿारनि गुफ्तगू कई आ उन्हनि ॻाल्हायो आ पूरी दुनिया के एकड़ो बेहतरीन पैगाम दिनो आ। पहिरियों बार केरा ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा जन्म दिनो तन्हाई में फातत बिही कौमहा तहमिलो खयों सीने से लगायों कौम ताईं पहुंचो कौम जी जीअं नज़र पई चवण लगा या मरियम लक जित शैयन फरिया मरियम तू तो कुआरी आ तुझो तो निकाह ही कोन थियो आ जड़ा निकाह न थियो आ तो पोइ हराम वारी शय तो किथां दिया या उख्त हारून मां काना अबू के मरासो ए हारून जी भेण तुझो बाबा बेड़ो बुरो कोदो वमा कानत उम्मु के बगिया तव्हांजी वालिदा बि अहिड़ी बगावत ऐं गुनहगार कोन हुई पो तव्हां के छा थियो रब्बुल आलमीन फरमाए तो जॾहिं कौम ॾा एतराज़ छा मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ामोश ॻाल्हाए कोन थी जवाब कोन थी ॾे पांडी पाकीज़गी पांडे लफ्ज़न से बयान न थी करे छा थी करे फाशारत इले बस हथ खणी उन मासूम नंढड़े दा इशारो करे थे कौम जा ज़बानन से हलंदड़ ये तीर ये एतराज ये ताना ऐं मेणा तो पहिरियां ही हुया हाण जीअं इशारो थियो वरी एतराज कंदे चवण लगा कैफ नुकल्लिमु मन काना फिल महदि सबिया ए मरियम ही नंढड़ो हे मासूम हे चंद ॾींहंनि जो ॿार इन्हे सां कीअं ॻाल्हाईंदासीं इहो कीअं गुफ्तगू कंदो इहो छा जवाब ॾींदो रब्बुल आलमीन फरमाए थो कौम ॾा एतराज़ हलन पिया अल्लाह हिन नंढड़े मासूम के ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता कई हाण इहो ॻाल्हाए पियो पूरी कौम ॿुधे पई छा थो फरमाए क़ाल इन्नी अब्दुल्लाह ए मुंहिंजी अम्मा ते एतराज़ करण वारा ॿुधो ऐं हराम जो पैदा थियल ॿार न ऐं त अल्लाह जो बंदो आहियां आतानियल किताब मुझे रब मुके किताब दिनो आ वजालनी नबिया मुझे रब मुके पैगंबर भी ठायो आ वजालनी मुबारका मुझे रब मुके बरकत वारो ठायो आ वाउसानी बिस्सलाति वज़काति मा दुमतु हय्या जैसी तायां जिंदा रहा मुझे रब मुके नमाज ऐं ज़कात जी वसीयत कई आ व बर्रम बिवालिदती मुझे रब मुके पांजी अम्मा सा हुस्न सलूक करन ठायो आ वलम यजअलनी जब्बारन शकिया मुझे रब मुके सख्त इंसान ऐं नामुराद इंसान कोन ठायो आ वस्सलामु अलैया मुते सलामत
थी हुजे यौमा वुलिदतु जंहिं ॾींहुं आऊं पैदा थियुसि व यौमा अमूतु जंहिं ॾिहाड़े मां दुनिया मां ईंदुसि व यौमा उबअसु हय्या जंहिं ॾिहाड़े मूंखे ज़िंदा करे वरी उथारियो वेंदो। अल्लाह इहो केरु आहे जेको मासूमियत में तकरीर पियो करे। अल्लाह इहो केरु आहे जेको अंबर जी हंड में एॾो वॾो खिताब पियो करे। रब्बुल आलमीन फरमायो ज़ालिका ईसा इब्न मरियम, इहो ईसा बिन मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम। नंढड़ो ॿार, मासूम ॿार, चंद ॾींहंनि जो पैदा थियल ॿार एॾी अज़ीम गुफ्तगू पानी पूरी कौम के ॿुधाए रहियो आहे त मुंहिंजे रब मूंखे निमाज़ जी वसीयत कई। अंबिया जी ज़िंदगी, अंबिया जो मैसेज, अंबिया जो पैगाम, निमाज सां मोहब्बत करियो, ज़कात सां मोहब्बत करियो, दीन इलाही सां मोहब्बत करियो, कानून रब्बुल आलमीन सां मोहब्बत करियो। इहो पहिरियों ॿार हो जे गुफ्तगू कई आहे। ॿियो ॿार कहिड़ो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह जो हिकिड़ो नेक बानो वली, अल्लाह जो हिकिड़ो दोस्त। असीं अल्हम्दुलिल्लाह औलिया अल्लाह के भी तस्लीम करियूं था, उन्हनि जी हकीकी करामतुनि के भी तस्लीम करियूं था। अल्लाह जो हिकिड़ो वली आहे, तन्हाई में, अकेलाई में उनजी हिकिड़ी मसरूफियत आहे। उनजे घर में नंढड़ो इबादत खानो ठहियल आहे, हू हर वक्त निमाज में मसरूफ रहंदो आहे। निमाज पढ़े पियो, उनके निमाज से मोहब्बत आ, नफली निमाज पढ़ी रहियो आ। अम्मा सॾ करे थी या जुरैज, ए मुंहिंजा पुट जुरैज। जुरैज त निमाज में आ, सोचण लॻो या रब्बे उम्मी व सलाती, ए मुंहिंजा अल्लाह आऊं छा करियां, निमाज पढ़ा या अम्मा जे सॾ ते लब्बैक चई अमड़ दे वञा। निमाज पढ़ंदो रहियो, अम्मा जो सॾ ॿुधी वालिदा वटि कोन वञी सघियो, वरी अमड़ सॾ कयो या जुरैज, ए मुंहिंजा पुट जुरैज। जुरैज वरी भी निमाज में आ, सोचे तो या रब्बे उम्मी व सलाती, अल्लाह निमाज पढ़ा या अम्मा ने वञा। बहरहाल निमाज पढ़ंदो रहियो, अमड़ दे न वञी सघियो, वरी अम्मा टे दफ़ो सॾ कयो या जुरैज, ए पुट जुरैज। जुरैज टे दफ़ो भी निमाज में आ, सोचण लॻो अल्लाह अमड़ दे वञा या निमाज पढ़ा। बिलाखिर छा थियो, अम्मा जी ज़ुबान मां हाणे बददुआ निकिती। अमड़ चवण लगी अल्लाहुम्मा ला तुमितु हत्ता तुरियहु वजूहल मुमिसात, अल्लाह जुरैज के ऐसी मौत न अचे जेसी ताईं वो गुनाहगार औरतुनि जो मुंहुं न ॾिसे। बस इहो जुमलो हो, अम्मा जी ज़ुबान मां निकतो हो। एक बददुआ हुई जेका अमर जी ज़ुबान ते अची वई हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इलाके में एक फाहिशा गुनाहगार खताकार औरत हुई, गुनाह जे इरादे से हले थी, जुरैज जे इबादत खाने ताईं पहुचे थी, पांजो वजूद जुरैज जे सामू पेश करे थी, जुरैज के गुनाह ना सदे थी। वक्त भी आहे, मौको भी आहे, गुनाहगार औरत गुनाह की दावत करनी जुरैज जे इबादत खाने ताईं पहुती आ। एडो पाकीज़ा, एडो मुकद्दस, एडो पारसा, एडो मुत्तकी, एडो परहेज़गार, गुनाह करण त परे जी ॻाल्हि आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह जे इन बंदे जुरैज मेरी अख खणी औरत ने निहारियो भी कोन। वो औरत जुरैज के उते छॾे थी, वनी गुनाह करे थी, गुनाह का पोइ ॿार पैदा थे थो। हाणे इल्जाम हाणे थी त इहो जुरैज मां पैदा थियो आहे। कौम मारन ॿुधो बगैर तस्दीक जे जोश ऐं जज्बात में आया, जुरैज जो इबादत खानो टोड़ियो वियो, सजाऊं ॾिनियो, सख्ती कयो, घटि वधि ॻाल्हायो, इबादत खानो टुटी चुको आहे। जुरैज के मारण वारा मारिन पिया। जुरैज पुछण लॻो ॿुधायो त सही जुर्म कहिड़ो आहे, गलती केड़ी आ, आखिर गुनाह केड़ो थियो जेडी सजा मुखे मिले पई। चवण वारा चवन था जुरैज तवाडे गुनाह मां बार पैदा थियो आ। जुरैज तवा गुनाह कयो, तवाडे गुनाह मां बार पैदा थियो आ। जुरैज चवण लगो बुधायो बार किथे आ, जेदे बारे में चो पिया त मुंहिंजे गुनाह जे करे पैदा थियो आ, मुखे बुधायो त सही वो बार किथे आ। उन्हें मासूम खे आंदो वियो आ, नंढड़ो मासूम बार
चंद ॾींहंनि जो ॿार जुरैज जे साम्हूं पेश कयो वियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था काबा फतवज़्ज़अ व सल्ला। जुरैज उथियो, वुज़ू कई, वञी निमाज़ पढ़े। जुरैज अम्मा जे सॾ खां पहिरियां बि निमाज़ में, जुरैज गुनाह जी दावत मिले तॾहिं बि निमाज़ में मसरूफ़ हो। जुरैज ते एतराज़ थियो आहे, हाणे दिफ़ा करण चाहे तो पंहिंजो, दुनिया जो को वकील पेश कोन थो करे, पंहिंजी तरफ़ां को इंसान गवाह कोन थो आणे। जुरैज वरी बि निमाज़ में आहे। कामा फतवज़्ज़अ व सल्ला, उथियो आहे, वुज़ू करे थो, निमाज़ में मसरूफ़ आहे, सलाम वराए थो ऐं ने मासूम ॿार ॾे अचे थो। चंद ॾींहंनि जो मासूम ॿार आहे, उन खे मुखातिब थी चए थो मन अबूका या गुलाम। जुरैज ॿुधा तुंहिंजो बाबा केरु आहे। जुरैज चवनि पिया ए मासूम ॿुधा, ए नंढड़ा ॿुधा तुंहिंजो पीउ केरु आहे। थोरी देर लाइ रुकिजी वियो ऐं सोचो हराम ॾे पैदा थियल ॿार खे कहिड़ी ख़बर त ग़लती केॾी हुई। चंद ॾींहंनि जे मासूम ॿार खे कहिड़ी ख़बर त जुर्म कंहिंजो, खताकार केरु आहे, इल्ज़ाम कंहिं ते लॻो आहे, पारसा ऐं मुत्तकी केरु आहे, गुनहगार ऐं ज़ालिम केरु आहे। हिन मासूम ॿार खे का ख़बर कोन्हे। जुरैज इन सां मुखातिब आहे मन अबूका या गुलाम, नंढड़ा मासूम ॿुधा तुंहिंजो पीउ केरु आहे। इहो नंढड़ो मासूम जवाब ॾे थो फलाणो राई, मुंहिंजो पीउ जुरैज न बल्कि फलाणो बकरार आहे, गुनाह उन जो हुयो। जंहिंजे लाइ चंद ॾींहंनि जो मासूम ॿार बि पाकीज़गी जी गवाही ॾे, उहो केॾो मुक़दस हो, उहो केॾो पारसा हूंदो, उहो केॾो नेक हूंदो, उहो केॾो मुत्तकी ऐं परहेज़गार हूंदो। हाणे माण्हुनि जॾहिं नंढड़े मासूम जा इहे लफ़्ज़ ॿुधा, जुरैज जी पाकीज़गी जा ऐलान ॿुधा, जुड़ंदा आया, मोहब्बत जो इज़हार करण लॻा, चवण लॻा जुरैज नबनी सौबातक मिन ज़हब। जुरैज इजाज़त दियो, अवां जो इबादत खानो सोन जो ठाहींदासीं। ये अल्लाह जो नेक बंदो, परहेज़गार, मुत्तकी, जंहिंजी रब सां मोहब्बत हुई, चवण लॻो इजअलूहु मिन तीनिन, मुंहिंजो इबादत खानो सोन जो ठाहिण जी का ज़रूरत कान्हे का, पहिरियां बि मिट्टी जो, हाणे बि मिट्टी जो ठाहे। हिन मस्जिद में वेहण वारो सवाल आहे, मुत्तकी भी आहे, परहेज़गार भी आहे, नेक दिल भी आहे, नेक सीरत भी आहे, फराइज़ भी पूरा है, नवाफिल वरी मोहब्बत सां पढ़ंदो आहे। एॾे मुश्किल इम्तिहान में छो आयो आहे, इबादत खानो टोड़ियो वियो, माण्हुनि सज़ाऊं ॾिनियूं, वॾा इल्ज़ाम लॻा, जुरैज एॾे इम्तिहान में आयो त छो आयो। जवाब हिकिड़ो आहे, जुरैज खे अम्मा जी बददुआ लॻी हुई। मुसलमानों जेकॾहिं अहिड़े नेक खे बि अम्मा जी बददुआ लॻी वञे, पोइ अव्हांजो ऐं मुंहिंजो छा थींदो। असांजो त निमाज़ूं बि खुटल आहिनि, असांजा त असगार बि खुटल आहिनि, असांजा अमाल बि अधूरा या पूरा आहिनि। जेकॾहिं जुरैज खे अम्मा जी बददुआ लॻी वई आहे, मुसलमानों पोइ असांजो छा थींदो। असां त नौजवान हिकु मोबाइल जे मसइले ते वालिदैन खे नाराज़ करे वेंदा, दोस्त सां ताल्लुक चंद ॾींहंनि जो जुड़ियो आहे, चऊं था दोस्त राज़ी हुजे, बाबा नाराज़ आहे त भले नाराज़ थिए, असां खां केरु सवाल कोन कंदो, छा असां खां पुछाणो कोन थींदो। मुसलमानों मुंहिंजा जुमला यादि करियो, मुंहिंजा जुमला यादि करियो। असां छा कंदा आहियूं, वालिदैन ज़िंदा हुजनि, असां ज़िंदगी भर बेक़दरा हूंदा। पुछो उन माण्हू खां जे बाबा साईं के पान कफन पारायो, पुछो उन माण्हू खां सवाल करियो जे बाबा जो चेहरो कफन में वेड़ियल ॾिठो हुजे। सवाल करियो उन माण्हू खां जे अम्मा जो जनाज़ो पंहिंजे कुल्हे ते खयो हुजे। सवाल कयो उन माण्हू खां जे वालिदैन जा जनाज़ा पंहिंजी ज़िंदगी में पढ़िया हुजनि, जेको नंढपिण में यतीम थी वियो हुजे, उन खां पुछजो त बाबा साईं जी अज़मत छा हूंदी। उन खां सवाल कजो अमर जीजन जो मकाम छा हूंदो आहे। थोड़ो मामलो थियो, असां वालिदैन सां नाराज़ थियासीं, मुंहुं फेरे ॻाल्हाइण लॻासीं, कावड़ सां गुफ्तगू कईसीं, नाराज़गी सां गुफ्तगू कईसीं, ऐं रब्बुल आलमीन फरमायो वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याह,
तुझे रब जो फैसलो आ इबादत थी अकेले अल्लाह जी थी। वो बिल वालिदैन ihsana वालिदैन सा उसने सलूक थींदो। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। रब्बुल आलमीन फरमाए तो हां अमानी जिंदगी जो उसूल लोडे धड़को दिडो परे दी गाला कावड़ करे नाराज सिडो या बात दी गाला पर तवा वालिदैन के उफ चओ अर्श रब दी एतरी ता के मोकल गाल मालूम हुजे न बाबा साईं गलत था यकीन थी वने अमर जी जो फैसलो गलत था पर तडा अर्श रब जो फैसलो आ इनन के उफ न चयो। हां समझाए दो मशवरो करो नसीहत करो सोने अंदाज सा बेहतरीन उसलूब सलूक सा गुफ्तगू करो। फला तकुल लहुमा उफ़्फ़िन बाबा दे गलत फैसले से उफ चो इन्हें दी मोकल कर। वो असा जो छा हाल है मुसलमानों बेनमाजी भारो नमाजी भारो छा ख्याल है किए जिंदगी गुजरे वालिदैन से कीअं ॻाल्हाईंदा आहियूं ताजुब थींदो आहे पढ़ियल लिखियल माण्हू नेक माण्हू निवासी माण्हू बाबा साईं सां गुफ्तगू कनि था पुट जो चेहरो हिकिड़े पासे आहे बाबा साईं जो चेहरो ॿिए पासे असांजी सॼी ज़िंदगी ईअं गुज़रे वई। मुसलमानों जेकॾहिं जुरैद खे अम्मा ॾी बददुआ लॻी वई सोचो अहांजो मुंहिंजो छा थी। दोस्त जो हिकिड़ो मैसेज आयो डुड़ंदा पहुतासीं अमर जी जल साल घर में मरीज हुई असां उन खां पुछो बि कोन अल्लाह जे लाइ ॿुधायो दोस्तनि जी महफ़िल में कलाकनि जा कलाक वेहण वारा मुसलमानों कॾहिं 10 मिंट बि कढिया अथव त मूंखे पंहिंजी अम्मा सां कचहरी करणी आहे कॾहिं 10 मिंट बि इन जे लाइ कढिया अथव त मूंखे पंहिंजे बाबा साईं सां कचहरी करणी आहे। सॼी ज़िंदगी गुज़री वई हथ ॿधी इंसानियत जा नारा हणंदे लेकिन वालिदैन सां असां कहिड़ो स्नेह सलूक कयो वालिदैन सां असां कहिड़ी भलाई सां पेश आया आहियूं। मुसलमानों नेक दिल नेक सीरत जुरैद के अम्मा दी बददुआ लगी। नंबर 2 बददुआ लगी भी सही वरी जुरैद इम्तिहान में सुरखरूब थी वरी कामयाब थी अना वधीक जुरैद चमकी वियो। आखिर सबब केड़ो हुयो जुरैद जो मर्दाओ रब के ॾाढो प्यारो लॻियो। हिकिड़ी अदा ई आहे औरत साम्हूं आहे गुनाह जी दावत में मिली चुकी है लेकिन जुरैद जी दिल पाकीज़ा जुरैद जो वजूद पाकीज़ा जुरैद जी जिंदगी पाकीज़ा जुरैद जो निगाहों पाकीज़ा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जुरैद उन गुनाहगार औरत ना अख खणी निहारियो बि कोन। काश अॼु के नौजवान जी जिंदगी एॾी पाकीज़ा हुजे काश उनजो नज़रों इएं पाकीज़ा हुजनि काश उनजो वजूद एड़ो मुक़द्दस हुजे। कद अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्मा रब्बिही फसल्ला बल तुसिरूनल हयातद दुनिया। रब्बुल आलमीन फरमायो कामयाब थियो वो इंसान जेजो वजूद पाकीज़ा है। अल्लाह नमाज पढ़ंदा आहिनि लिबास भी पाक होंदो आहे जिस्म भी पाक होंदो आहे वुज़ू करे पोइ तुंहिंजे घर ईंदा आहियूं मस्जिद भी पाक होंदी आहे इहा सफ़ भी पाक होंदी आहे। अल्लाह केड़ी पाकीज़गी अर्श रब चाहे तो मुंहिंजा बंदा तुझी निगाह भी पाकीज़ा हो तुझी ज़बान भी पाकीज़ा हो तुझी दिल भी पाकीज़ा हो अल्लाह केड़ी पाकीज़गी खपे। ऐ मुसलमानों इन्हें पाकीज़गी के मामले ते अर्श के रब 11 कसम खया। कुरान जो एक एड़ो मकाम जे हिकड़े मकाम ते अल्लाह 11 कसम खया वजन कुरान में सिर्फ यो एकड़ो मकाम फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व शम्स व दुहाहा कसम आहे सिज जो ऐं उनजी रोशनी जो वल कमरी इज़ा तलाहा कसम आहे चंद्र जो जेको सिज खां बाद में ईंदो आहे वन नहारी इज़ा जल्लाहा कसम आहे ॾींहं जो जेको रात जी ऊंदाही के रोशनी में तब्दील कंदो आहे वल लैली इज़ा यग़शाहा कसम आहे रात जो जेको ॾींहं जी रोशनी के जेका ढके वठंदी आहे वल्लैली इज़ा यग़शाहा वस्समाई वमा बनाहा आसमान जो कसम ऐं आसमान के ठाहींदड़ रब जो कसम वल अर्ज़ वमा तहाहा ज़मीन जो कसम ऐं ज़मीन के विछाईंदड़ अल्लाह जो कसम व नफ्स वमा सव्वाहा इंसानी वजूद ऐं नफ्स जो कसम उन्हें के ठाहींदड़ अल्लाह जो कसम। तर्जुमो पढ़जो इन सूरज जे कसमन के शुमार करियो 11 कसम तव्हां खे मिलंदा। उन्हें का बाद रब्बुल आलमीन फरमायो फअल्हमहा फुजूरहा व तक़वाहा अल्लाह इन बंदे के समझाए छॾियो आहे
हया चाहे, बेहयाई चाहे, तकवा चाहे, नेकी चाहे, गुनाह चाहे, अगते रब्बुल आलमीन फरमायो कद अफलह मन ज़क्काहा, कामयाब कियो हो जे पांजे नफ्स के गुनाह का पाक करे छे। केतरा पाक फला तुज़क्कू अनफुसकुम हुवा अअलमु बिमन इत्तका। रब्बुल आलमीन फरमाए तो केर पाका केनी दिल केनी पाकीज़ा है रब के खबर आ, पांडा वकील पान थी पान के पाक न चवंदा के। हर इंसान से तो पाका मुनी जिंदगी में गुनाह कोनन आओ वडो पाकीज़ा इंसान नया। रब्बुल आलमीन फरमाए तो पांडो पान के पान पाकीज़ा न सरायो तांडे रब के खबर आ पाक के रहे। जुरैज इम्तिहान में कामयाब थियो चालाए तो जुरैज जी दिल पाकीज़ा, निगाह पाकीज़ा, वजूद पाकीज़ा, जिंदगी जो अदाओं पाकीज़ा होयो। ऐ नंबर 2 जुरैज जी कामयाबी जो बियो राज हो जुरैज के नमाज सा मोहब्बत, वो फराइज जो भी पाबंद, वो नवाफिल जो भी पाबंद। एल हदीस बारो कुछ वाक़े अर्ज करने वाला असानी जिंदगी में तो नफिल ही खत्म थी। मस्जिद में फर्ज नमाज खत्म थी, असा ये उठ्या हलियासी जने का बाद नमाज ही को इदा ला ताल्लुक थी। नवाफिल सुन्नतों सरी जिंदगी ये जुमला चाहते जिंदगी गुजरी गई तसी हदीस से अमल करने वाला है, असा सुन्नत पे अमल करने वाला है। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अल्फाज जुमला बेहतरीन है। सवाल ला मुसलमानों अमल किथे अल्लाह जला अमल किथे जेकना तहां अमल न करो पुकेर करो। जेकना हदीस से अमल जी दावा करने वाला हदीस पे अमल न करना हो जन तो पुकेर करो। सुन्नत पे अमल करने जी दावा करने वाला जेकना अमल न करना हो जन तो पुकेर करो। जुरैज नवाफिल जो पाबंद होयो रब्बुल आलमीन उनके अजीम सुरखरू ठाए छड़ियो त अल्लाह उन्हें नी पाकीज़गी जले नंढड़े मासूम बार का गवाही दिया। आम बार ना गुनाह दी पैदावार बार हो लेकिन रब उन्हें का गवाही दियारे छड़ी त रब जो बंदो जुरैज पाकीज़ा है। क्यों बार केरा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था बनी इस्राइल एकड़ी अम्मा है पाड़े बचड़े के सीने से लगाए खीर प्यारे भाई सामो एकड़ो मंजर सामो आयो दौलतमंद इंसान अमीर इंसान बेहतरीन लिबास में बेहतरीन सवारी ते सवार सुठी वजह कता में गुजरियो जिसन सा नजर अचे पियो दुनियादार नजर अची रहियो वालिदा दी नजर पई ज़बान ते दुआ आई अल्लाहुम्मा जल इब्नी मिस्ल हादा अल्लाह मुझे पुट केड़ो ठाए अल्लाह मुझे पुट केड़ो ठाए ना अमर दुआ गुरी पुटड़े खीर छड़ियो उन्हें मर्द दा नजर कई मंजर के दिसी चवन लगो अल्लाहुम्मा ला तजल्ली मिस्ल हादा ए अल्लाह मुखे एड़ो न ठाए जा। खीर पियंदड़ बार समझंदो ही कोने गिलाइंदो के था जेकॾहिं ॻाल्हाए बि सही अम्मा जे जुमलनि जे खिलाफ दुआ कई आहे। अमड़ जी हिकिड़ी दुआ आहे पुट जी ॿी दुआ आहे खीर पीअण लॻो थोड़ी देर खां बाद हिकु ॿियो मंज़र साम्हूं आयो आहे हिकु औरत आहे माण्हू मारनि पिया सज़ा ॾियनि पिया घटि वधि ॻाल्हाइनि पिया को चवण वारो चए पियो तो चोरी कई आहे को चवण वारो चए पियो तो तमामु वॾो गुनाह कयो आहे। अमड़ जी इन मंज़र ते नज़र पई दिल मां आह निकिती चवन लगी अल्लाहुम्मा ला तजल इब्नी मिस्ल हाज़े अल्लाह मुझे पुट के इन्हें जड़ो न ठाए ना पुटड़े खीर छड़ियो मंजर ते नजर कई चवन लगो अल्लाहुम्मा जअल्ली मिस्ल हाज़े अल्लाह मुखे इन्हें जड़ो ठाए जा। अम्मा के ताज्जुब थियो अमड़ जी हिकड़ी दुआ पुटड़े जी ॿी दुआ वालिदा जा हिकड़ा जुमला लखते जिगर जा ॿिया जुमला अमड़ नंढड़े मासूम में इख्तिलाफ थियो हाने नंढड़ो मासूम पंहिंजी अम्मा के समझाए पियो छा थो चए तो अम्मा जेडे बारे में अमा दुआ घुरी हुई अल्लाह मुझे पुट के एड़ो ठाए जा। अम्मा मामलो यो हुयो त हू दुनियादार हुयो पर दीनदार कोन हुयो तंहिं करे मूं चयो मुंहिंजा अल्लाह मूंखे इन जहिड़ो न ठाहे जा। मक़सद छा हुयो पैगाम कहिड़ो हुयो मतलब कहिड़ो हुयो अम्मा उहा दुनिया न खपे जे दुनिया खां बाद दीन विसरी वञे
अम्मा वा दुनिया न खपे जे दुनिया का बाद सदो नमाज विसरी वने। अम्मा वा दुनिया न खपे जे दुनिया का बाद मस्जिद अल्लाह जो घर विसरी वने। तदा मुझो अल्लाह मुखे एड़ो न ठाएडा। ए अम्मा को अवा एक औरत जे बारे में दुआ घुरी हुई, अल्लाह मुझो पुटड़ो इने जड़ो न थे। अम्मा गाल इहा है मानू ने के मारियो थे, सजाऊं दिनो थे, इल्जाम हया थे के चवण वारे चयो पे तो चोरी कई आ, के चवण वारे चयो पे नऊज़ बिल्लाह ए औरत तो जिना कयो आ। अम्मा उनके सजाऊं मिलियो, मानू घट वध गालायो पे, ते बावजूद उनकी ज़बान ते एकड़ो जुमलो हुयो, हस्बी अल्लाह, मुझे ले मुझो अल्लाह काफी व निअमल वकील। वो बेहतरीन कारसाज है। अम्मा औरतन चयो पे, मर्दन चयो पे, मारण वारन चयो पे वो चोरा। अम्मा वा चोर कान, अम्मा वा गुनाहगार औरत कान हुई, वो तो वड़ी नेक औरत हुई ऐं अल्लाह ते तवक्कल करण वाली औरत हुई। तेरे करे मूं चयो अल्लाह मुखे एड़ो ठाएदा। इनमें मासूम बाड़े जे इनन जुमलन में टे वडियो नसीहतूं आहिनि। पहिरीं नसीहत वालिदैन जे लाइ, ए वालिदैन पंहिंजी औलाद जे लाइ कॾहिं बि बददुआ न कजो, दुआ कजो पर सोचे समझी दुआ कजो। असां कंहिंजो प्रोटोकॉल ॾिठो, सुठी गाड़ी ॾिठी, सुठो घर ॾिठो, बेहतरीन स्टेटस ॾिठो, वालिदैन जे दिल मां आह निकिरी वई अल्लाह करे मुंहिंजो पुटु अहिड़ो हुजे। तव्हांखे कहिड़ी ख़बर हुनजी तन्हाई कहिड़ी आहे? ताके केड़ी खबर हो रब सा सच्चो आया रब जो गद्दार। अवा के केड़ी खबर उनकी बातिनी जिंदगी केड़ी आ। लिहाजा दुआ करो, सोची समझी दुआ करो। नंबर 2 बो पैगाम इहो मिलियो केंदे बारे में जना फैसलो करियो था, अल्फाज गालायो था, तबसरो करियो था, सोचे समझी गालाइंदा। असा यकदम बगैर सोचन समझन जे चवना फलाणो तेड़ो एडो गुनाहगार, एडो खताकार, एडो गुनाहन में घर का फलाने फलाने ही गाल कई हुई ऐं यकीनन एडो होंदो। हुनका एक गलती छा थी या थी भी कोन होंदी, असां तो पूरे शहर में गाल हलाए छड़ी तू ते एडो गुनाहगार। सोचे समझी गालाइंदा करियो। मानू चयो पे चोरा, मानू चयो पे नऊज़ बिल्लाह ज़ानी आहे, पर नंढड़ो मासूम चए पियो अम्मा वो औरत एड़ी काने जे मानू चवन। अम्मा वो औरत एड़ी काने जेके मानू जी ज़बान ते जुमला अचन था। ऐं नंबर 3 एक वडो पैगाम मुझे लाए, अवां जे लाए, निमाज़ी जे लाए, बेनिमाज़ी जे लाए, दीनदार जे लाए, बेदीन जे लाए। मुसलमानो इहो यकीन इहो तवक्कल ॾाढो सवलो आहे। केड़ो जड़ा हालात असां दे हक में होने, जड़ा मसाइल असां दे हक में होने, जड़ा जीअं चाहियूं ईअं थी वञे न, इहो यकीन ॾाढो सवलो आहे। जीअं चाहियोसीं ईअं थी वियो, पोइ चवंदासीं मुंहिंजो रब ते यकीन हो तॾहिं थी वियो, मुंहिंजो अल्लाह ते तवक्कल आहे तॾहिं थी वियो। मुसलमानो यकीन जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं हालात असां जे हक में न हुजनि, जॾहिं ॻाल्हियूं असां जे हक में न हुजनि, जॾहिं कहिड़ी ॿोली अल्फाज़ तबसरा असां जे हक में न हुजनि, जॾहिं असांजो ज़हन चवे, शऊर चवे, मुशाहिदा ऐं तजुर्बात थी चवनि त हालात असां जे हक में कोन्हनि, हर तरफ़ असां मुश्किल में फाथल हुयूं, पोइ दिल मां निकिरे हस्बी अल्लाह। दुनिया गॾु नाहे त छा, दुनिया वारा गॾु नाहिनि त छा थियो, मुशाहिदात ऐं तजुर्बात मूंसां गॾु नाहिनि त छा थियो, हस्बी अल्लाह मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आहे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के चवण वारा चवनि था इन्ना लमुदरकून, ए मूसा हाण त असीं पकड़नी पियासीं। चई कल्ला इन मइया रब्बी सयहदीन, ईअं न चओ मूसा मुंहिंजो रब गद्दा मूंखे अनकरीब हितां रस्तो ॾे। अल्लाह जी ज़ात ते तवक्कुल, रब्बुल आलमीन जी ज़ात ते भरोसो। मुसलमानो इन्हनि टिनी मासूम ॿारनि जा बयान, ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो बयान हुजे या जुरैज जी पाकीज़गी जा ऐलान कंदड़ नंढे मासूम जो बयान हुजे, या 3 नंबर ते अमर जी हंड में खीर पीअंदड़ बनी इसराइल जे नंढे ॿार जी गुफ्तगू ऐं अल्फाज हुजनि, सभिनी में हिकिड़ो पैगाम मुश्तरिक आहे। अचो दीन सां मोहब्बत करियो, अचो निमाज़ सां मोहब्बत करियो, अचो अल्लाह जे घरनि सां मोहब्बत करियो, निमाज़ सां ईअं मोहब्बत करियो जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत कई। निमाज़ पढ़नि था, निमाज़ पढ़ाइनि था, दुश्मन साम्हूं आहे, जंग जारी आहे, दुश्मन वटि असलियो मौजूद आहे, पर दुश्मन बि चए पियो मोहम्मद खे निमाज़ सां एॾो प्यार आहे,
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी ने सहाबा के नमाज सा एडी मोहब्बत हिया हब्बु इलैहिम मिनल औलाद, ये पांडे पुटन सां एडी मोहब्बत न कंदा जेतरी मोहब्बत नमाज सा कंदा। विची नमाज जो टाइम थियो रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसल्ले ते बैठा, सहाबा पानी सफ ठाई बिन सफर में सहाबा नबी दी इक्तिदा में बैठा है। अल्लाह जा नबी कियाम में, सहाबा भी कियाम में, अल्लाह जा नबी रुकू में, सहाबा किराम भी रुकू में, अल्लाह जा नबी सद्दे में वजन था। पहली सफ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा गडे सद्दे में आ, बी सफ पांडे तलवार सा पांडे असले सा जिए बीठिया इए बीठिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहली सफ सद्दा करे उठा है, तो पहली सफ पोते हली गई, पोई सफ अगते हली आई। अल्लाह जा नबी कियाम में, तमाम सहाबा कियाम में, अल्लाह जा नबी रुकू में, तमाम सहाबा रुकू में, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सद्दे में गया, पहली सफ में सद्दे में, अल्लाह जा नबी में सद्दे में, कोई सफ जी असले सा बैठिया इए बैठिया। मुसलमानों हां सोचो, दुश्मन सामो तीर हलाए सके तो, तलवार हलाए सके तो, बर्छी भाले से हम लोग करे सके तो, यकीन बुझे तो दुश्मन सामो अल्लाह जो कसमा इन्हें नमाज की लज्जत ही लगा। तीर हलाए दुश्मन हलाए सके तो, पर पोब मोहम्मद सद्दे में आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हें नमाज जो एहसास ही लगा। दुश्मन तीर हलाए सके तो, पोब नबी दा सहाबा सद्दे में है। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगूना फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। रब्बुल आलमीन फरमायो जेकना अमानिसो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अमानिसो नबी दे सहाबा के ओए तां के किथे मिलंदा, या रुकू में मिलंदा या सद्दे में मिलंदा। तो मुसलमानों मोड़ी गुफ्तगू जो खुलासो हुआ टिनी बारन की गुफ्तगू में एकड़ो ही मुश्तरका पैगाम बा, अचो नमाज से मोहब्बत करियो, दीन से मोहब्बत करियो। शाल रब्बुल आलमीन ये महफिलों हमेशा कायम ऐं दायम रखे। अल्लाह ये प्रोग्राम ऐं उनन जा नतीजा ता क़यामत अल्लाह ताला कायम ऐं दायम रखे। असांजे जिनन ॿारनि जो सलूक कई आहे, कोशिशूं कयूं आहिनि, काविशूं कयूं आहिनि, जंहिं हवाले सां जिनजी थोड़ी भी मेहनत आए अल्लाह उहे मेहनतूं क़बूल फरमाए। अल्लाह भाइरनि जो वेहण दीन बुधण ऐं मुतालिब इल्म जो दीन बुधाइण पाण वटि क़बूल मंज़ूर फरमाए। आमीन। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।